हिते मां अफ़सोसनाक ख़बर शेयर कर रहा आहियूं। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन MPR कॉलोनी में छुरियुनि जा वार करे औरत क़तल थी आहे। इतला ते रेस्क्यू अमलदार पहुची मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि औरत जी सुञाणप न थी सघी। उमिरि तक़रीबन 35 साल आहे। अहम ख़बर मां शेयर कर रहा आहियूं। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन MPR कॉलोनी में छुरियुनि जा वार करे औरत क़तल थी आहे। इतला ते रेस्क्यू अमलदार पहुची मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि औरत जी सुञाणप न थी सघी आहे। उमिरि तक़रीबन 35 साल आहे। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन MPR कॉलोनी में छुरियुनि जा वार करे औरत खे क़तल कियो वियो आहे। इतला ते रेस्क्यू अमलदार पहुची मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त औरत जी सुञाणप न थी सघी आहे। उमिरि तक़रीबन 35 साल लॻी रही आहे। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन MPR कॉलोनी में छुरियुनि जा वार करे औरत क़तल थी आहे।